एशिया जी वॾे में वॾी अदबी तंज़ीम सिंधी अदबी संगत छा हिकु थी सघंदी? अॼु हैदराबाद में ॿिन्ही धुरियुनि जो गॾियल इजलास जारी आहे। सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। अॼु इम्कान आहिनि त ताज जोयो ऐं डॉक्टर मुश्ताक फुल सिंधी अदबी संगत खे हिकु करण वास्ते गॾियल फ़ैसिलो कंदा। सिंधी अदबी संगत सिंध जे सिंध काउंसिल जो गॾियल अहम इजलास अॼु हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में जारी आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांधड़े मूजिबि सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोयो पारां सॾियल सिंध संगत काउंसिल जे गॾियल इजलास में सिंध संगत जे मरकज़ी कारोबारी कमेटी पारां संगत जे ॿिए सथ सां ॻाल्हियुनि लाइ जोड़ियल कमेटीअ जे पेशे रफ़्त खां आगाही नामियारे लेखक कालम निगार मोहम्मद ख़ान अबड़े वटि संदसि मेज़बानी हेठि सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ थियल ॻाल्हियुनि जी तफ़सीली रिपोर्ट ऐं संदसि तरफ़ां सिंधी अदबी संगत खे हिकु गॾु करण वारे थींदड़ फ़ैसिले जी मंज़ूरी सिंधी अदबी संगत जे मरकज़ी कारोबारी कमेटी पारां जोड़ियल आइन ऐं कमेटीअ जूं कयल दुरुस्तगियुनि ऐं तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ नामियारे लेखक कालम निगार मोहम्मद ख़ान अबड़े वटि हिकु गॾिजाणी थी जेका 7 कलाक जारी रही, जंहिंमें सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल ताज जोयो, ॿिए सथ जे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक फुल शिरकत कई। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरीअ मूजिबि गॾिजाणी में सिंधी अदबी संगत जे शाख़ुनि जी लिस्टुनि बाबति गौर वीचार करे हतमी लिस्ट ते इतफ़ाक़ कयो वियो। गॾिजाणी में अॼु अहम फ़ैसिलो कयो वेंदो जेको हिन वक़्तु सिंध म्यूज़ियम हैदराबाद में ॿिन्ही धड़नि जो इजलास जारी आहे। हाणे वक़्त ते छॾियल आहे त छा सिंधी अदबी संगत जा ॿई धड़ा हिकु थी सिंधी अदबी संगत हिकु थी वेंदी? इहो क़िस्मत जो फ़ैसिलो अॼु थींदो जंहिंजो समूरनि सिंधवासियुनि खे अॼु इंतज़ारु आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासि करे इबरत न्यूज़ हैदराबाद।